अस्सलाम वालेकुम सभिनी इंटर वारे शागिर्दनि जे लाइ हीउ नंढिड़ो मैसेज आहे त इम्तिहान जो जेको टाइम टेबल रखियलु आहे उहो पेपर जो टाइम आहे 8:30 बजे। जेकी नई पधिराई थी आहे हैदराबाद बोर्ड जे चेयरमैन जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उहो सिंध जे अंदरि जेकी गर्मी जी तमामु तेज़ लहर आहे त उन खे मद्देनज़र रखंदे जेको टाइम टेबल जेको चेंज कयो आहे टाइमिंग जे हिसाब सां उहो सुबुह जो 8:30 बजे अव्हांजो पेपर थींदो। महिरबानी कयो, तावन कयो ऐं कोशिशि कयो 8 बजे ताईं तव्हां पंहिंजे तइलीमी इदारनि में जेको जेको अव्हांजो सेंटर आहे उते पहुचो, टाइमली पहुचो। छो त डे 1 खां जेको आहे सो स्लिपनि चेक करण जो हिकिड़ो मरहलो हलंदो आहे जंहिंमें ॾिसबो आहे त आया इम्परसोशन आहे या को इशू आहे या का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त ज़ाहिर आहे उन में वॾियूं लाइनूं लॻंदियूं आहिनि ऐं इन जे करे जेको आहे यकीनन ॿारनि खे बि तकलीफ़ थींदी, चेकर खे बि तकलीफ़ थींदी ऐं ओवरऑल इहो जेको प्रोसेस आहे उहो यकीनन जेको आहे सो ॾाढो ॾुखियो महसूस थो थिए। त महिरबानी कयो, तावन कयो, उहे सभु शागिर्द जिन जा पर्चा जंहिं सेंटर ते आहिनि उहे 8 बजे खां अॻु में उते पहुचनि त जेको चेकिंग वारो मरहलो आहे उहो सुबुह जो आराम सां थी वञे। अवां पंहिंजे जेको आहे सो क्लासनि में वञी आराम सां पेपर कयो। 8:30 बजे पेपर स्टार्ट थींदो। महिरबानी कयो, वालदेन तवजह ॾियनि, शागिर्द तवजह ॾियनि। 8:30 बजे ताईं जेको आहे पेपर स्टार्ट थींदो, उन जे लाइ शागिर्द जो इम्तिहानी सेंटर ते 8 बजे अचणु इंतिहाई ज़रूरी आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।